नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। लंडन खां ख़बर ॾींदारूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त भारतीय हुक्मरान ख़िते में बाहि बुरकाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। शहबाज शरीफ़ LOC ते भारतीय फ़ौज जे छिती फायरिंग जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे त भारतीय फ़ौज जूं LOC ते जंग बंदी जे माइदे जूं मुसलसल भञकिड़ियूं शहरियत वारे बिल ते उथंदड़ तूफ़ान तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। भारत में अवाम इंतहा पसंद हुकूमत खे रद्द करे छॾियो आहे। शहबाज शरीफ़ चयो त LOC ते भारतीय फायरिंग दुनिया जो ध्यानु असल मसइले तां हटाइण जी कोशिश आहे। भारतीय हुक्मरान ख़िते में बाहि बुरकाइण जे वेझो पहुची चुका आहिनि। जंगी जुनून जे भारतीय रवैये जो नोटिस वरितो वञे। शहबाज शरीफ़ चयो त हथियारबंद फ़ौज खे ख़िरासे तहसीम पेश कयूं था त उन जी कुर्बानी ते क़ौम खे फ़ख़ुरु आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।